अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह ज़िंदगी जे अहवाल जो एपिसोड नंबर 8 आख़िर साम्हूं पेश करे में अचे थो, जंहिंमें मौलाना जा अव्वलीन साथी शुरू जा जेको साथी हुआ उन्हनि जो ज़िक्र थींदो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह जब अल्लाह ताला हिदायत से नवाज़े तो तक़वियतुल ईमान किताब खणी पिन जे घरें लुड़ी पुॻा। सुन्नत इब्राहिम मथे अमल कंदे दावत अने तबलीग जो आगाज़ शुरूआत पिन जे पिया वटा कयूं। घरें अची पहले ये पुछा कयूं जे मुंहिंजा वालिद साहब मुंहिंजा पीउ किथे आहीं। जवाब मिलियो जे हू त लय वारे वेंदा रहिया आहिनि। लय वारे उहो ॻोठ है जंहिं ॻोठ में मौलाना जी बिरादरीअ जा क़ौम जा माण्हू रहंदा हुआ। ई ॻोठ आबाद ॻोठ हो। ई लुणी खां पश्चिम साइड में वाइले पासे में 2 मील जे फ़ासिले मथे ई ॻोठ आबाद हो। इन ॻोठ में हर क़िस्म जा फल फ्रूट दरख़्त अने हरियाली सावक हुई। 1979 में समंदर जो खारो पाणी आयो, तंहिंजे कारण ज़मीन खारी थी वई। तिर माण्हू मड़े हिजरत करे इन लुणी आया। उन लय वारे ॻोठ में मौलाना अब्दुर्रहीम जा वालिद साहब कंहिं कम से वेंदा रहिया हुआ। मौलाना के घरें जवाब मिलियो जे मौलाना जा वालिद साहब जेको आहीं उहो त लय वारे विया आहिनि। मौलाना पिन जे वालिद साहब खे मिले लाइ करे उते हलिया विया अने पोइ चऊं पिया ही दुनिया में कुरो थिए पियो, कहिड़ो अंधेरो न ऊंधाओ आहे, कहिड़ो ज़ुल्म हले पियो। क़ुरान शरीफ़ जे अंदरि जेको सही अने वाज़े हुक्म मौजूदु आहिनि, पाण उन जे ख़िलाफ़ु अमल कयूं पिया। क़ुरान चए थो अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजी पाण बंदगी न करियो। न दुनिया वारा हज़ारें बुतें के, हज़ारें दरख़्तें के, हज़ारें पीरें के पूॼीनि पिया। क़ुरान शरीफ़ चए थो अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजे नाले मथे नज़रो नियाज़ ने ज़बा न करियो। ई ईअं चए जीअं हिकिड़े मुर्दार जो गोश्त हुए। न दुनिया वारा माताउनि जे नाले मथे, देवता जे नाले मथे, पीर ऐं वलीअ जे नाले मथे जानवर ज़बा कयूं था। क़ुरान शरीफ़ चए थो अल्लाह जे हुक्म खां सवाइ ॿिए कंहिंजे हुक्म मथे अमल न कयो। ऐं दुनिया वारे अलॻि अलॻि इंसान खे पिन जा हाकिम बनाए ने उन जे हर हुक्म मथे अमल करणु चालू करे छॾियो आहे। क़ुरान शरीफ़ ऐं हदीस जे ख़िलाफ़ु एतिरा पाण अमल कयूं पिया। क़ुरान चए थो अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे न पुकारियो। अने पाण दुनिया वारा जेकी रहियासीं ई मोइनुद्दीन या गौस आज़म या मोइनुद्दीन पुकारियूं पिया। अहिड़ियूं घणियूं मिसालूं मौलाना पिन जे वालिद साहब खे ॾिनो ने चयूं ही मड़े पंहिंजे ख़िलाफ़ु आयतूं रहियूं, पंहिंजे अमल जे ख़िलाफ़ु रहियूं। क़ुरान जे ख़िलाफ़ु पाण अमल कयूं पिया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे छॾे पिन जी मनमानी ॻाल्हि खे पाण दीन बनाए लाथो आहे। आऊं त अल्लाह ने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि जे मुक़ाबले में ॿिए कंहिंजी पण ॻाल्हि क़बूल की न कंदुसि। जॾहिं मौलाना जे वालिद साहब ई ॻाल्हि ॾिसूं त अफ़सोस कयूं अने इन वीचार में पई विया जे हिन खे थियो कुरो आहे। पोइ सम्झाईंदे न चयूं पुत्र तुंहिंजूं ॻाल्हियूं सचियूं आहिनि, पण ही मड़े ॻाल्हियूं हेर करे जूं न आहिनि। ई ॻाल्हियूं कॾहिं त ॾुखी थींदे, तकलीफ़ थींदी, परेशानी अचींदी, छॾे बाग़े ॻोठ वारा तोखे ॻोठ मां कढी छॾींदा। मौलाना जवाबु ॾिनो जे ॻोठ वारा मूंखे ॻोठ मां कढी छॾियईं इन जी मूंखे कीअं परवाह न आहे, पण आउं इन ॻाल्हि नूं रिझां थो जे हक़ ॻाल्हि सची ॻाल्हि मूं माण्हूअ खे साम्हूं बयानु न कई त अल्लाह ताला क़यामत जो ॾींहुं जे मूंखे जन्नत मां कढी छॾींदो त आउं केॾांहुं वेंदुसि। ईअं मौलाना जे तबलीग जो आगाज़ थियो, शुरूआत थी। अने मौलाना व अंदिर अशीरतकल अक़रबीन यानी मिणी खां पहिरीं पिन जे कुटुंब क़बीले वारे खे सम्झायो इन ॻाल्हि मथे अमल कंदे
अने सुन्नत इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत मथे अमल कंदे पिन जे पीउ खे अने कुटुंब वारनि खे पहले समझायो। पण जॾहिं शुरूआत में मौलाना पिन जे कुटुंब वारनि खे पीउ खे तौहीद जी दावत ॾिनो त क़बूल उन न कयूं। पोइ माण्हू जेको मौलाना जा ख़ैर खां माण्हू हुआ उन मौलाना खे इहा सलाह ॾिनो जी आंजी इन दावत खे इन तबलीग खे जेकॾहिं कामयाबु करिणो आहे त मौलाना ऐं समा क़ौम खे साथ में खणो। समा क़ौम ये हिकिड़ी मज़बूत क़ौम है, ताक़तवर बहादुर जंगजू क़ौम है। ॿियूं क़ौमूं तादाद में पण ऊचियूं हुई अने कमज़ोर पण हुई। समय जी सल्तनत है, समय जो रोब ने दबदबो है, समय जी हुकूमत है अने हिन मुल्क जा हिन इलाइक़े जा करता धरता मड़े इहे। अने मौलाना जे वालिद साहब पण पिन जे पुत्र खे ई मशवरो ॾिनो हो जे पुत्र तोखे इन ॻाल्हि में जेकॾहिं कामयाबु थियणो आहे त समय खे बेरो खण। मौलाना इन ॻाल्हि मथे अमल कंदे अने पिन जी दावत अने तौहीद जी तबलीग खे समय क़ौम में खणी आया। अने समय क़ौम जा जेको सरदार हुआ, वॾा हुआ, उन मौलाना जी दावत खे सुओं अने क़बूल पण कयूं। मौलाना जी दावत मां मौलाना जी ॻाल्हि मां जेको मिणीकता पहिरीं मुतासिर थिया अने तौहीद मथे लब्बैक चई करे मौलाना खे साथ ॾिनो उहा अहमद आमराणी, सुलेमान आमराणी अने साहिब बिन राहिब। ई उहो माण्हू हुआ जंहिं मौलाना खे ॾिनारा गांव मां साथ ॾिनो। साहिब बिन राहिब जेको हुआ इन जे क़बूल तौहीद क़बूल करे जो किस्सो जेको आहे उहो दिलचस्प आहे। थियो ईअं जे साहिब बिन राहिब पाकिस्तान वियो हो, सिंध। मौलाना अब्दुल पच्छमी पण सिंध में हुआ, अरबाब ऐं वटि थिया हुआ। पोइ मौलाना कच्छ के पाछा आया थे त उठनि जो काफ़िलो उहानो निकिरियो जंहिं मथे अनाज हो ने ॿियो सामान हो। मौलाना खे पिन जे मुल्क कच्छ खे अचिणो हो त अरबाब मौलाना के कोठे आया जिन काफ़िले बेरो उजाड़े हिन खे रवानो करे छॾियूं। काफ़िले बेरो मौलाना अब्दुल पच्छमी खे जॾहिं रवानो करणु चाहियूं तर जेकी पण उठे वारा काफ़िले वारा उन मणी ना करे छॾियूं जे असीं हिनखे बेरो की न कोठींदासीं, हिकिड़ो वाबी आहे, गैर मुक़लिद आहे, असां हिनखे उठ मथे की न चाढ़ींदासीं। पण साहिब बिन राहिब जेको ॾिना राजा हुआ उन चयूं जे आउं मुंहिंजे उठ ते हिनखे कोठे वेंदुसि। ॿिए काफ़िले वारे साथी मणी ना कयूं जी वाबी मौलवी आहे, हिनखे बेरो न कोठ। तर उन चए मूंखे हिकिड़ो मतिलबु जे वाबी आहे त केरु आहे, मूंखे त भाड़ो जुड़ंदो, मूंखे भाड़ो जुड़े थो त भाड़े ते आउं कोठे वेंदुसि। ईअं करे मौलाना अब्दुल पच्छमी रहमहुल्लाह के साहिब बिन राहिब बेरो कोठे आया। ॾिनारा पुॻा। पोइ ॾिनारा जरा पुॻा तर मौलाना खे चयूं आंखे घरे छॾे अचां। वानो कोठे लुणी आया तर इहा गुरुवार हो अने अॻिले ॾींहुं जुमो हो, सांझी थी वई हुई। तर मौलाना चयूं जे ऐं हाणे हिते रोकिजी वञो, अॼु हिते थिया हो। मौलाना उनखे उते रोके मानी करायूं, बहितरीन महिमान नवाज़ी कयूं, बकरा ज़बा कयूं। सुबुह जर थई तर मौलाना चयो नाश्तो करे पोइ हलिया वेजा। नाश्तो करायूं ने नाश्ते पुठियां मौलाना चयूं जे हाणे जुमे जो ॾींहुं आहे, जुमो पढ़ी मानी खाई पोइ हलिया वेजा। तर उन चयूं जे साहिब बिन राहिब चयूं जे मौलाना आउं त कॾहिं ज़िंदगी में जुमो पढ़ियो ज न आहे, जुमो थिए हिकिड़ो जुमो पढ़ा जी कीअं मूंखे कीअं ख़बर न आहे। मौलाना चयूं जे मड़ा ई सिखी वेंदा। पोइ मौलाना उनखे पिन जो बहितरीन लिबास ॾिनो। पोइ चयो वञी न ही गुसल कर, ही कपिड़ा पैर, उहो बहितरीन लिबास पहिरियों अजरक उॾियूं। अने पोइ मौलाना जुमो पढ़ायो। जुमे में ख़ुतबो तौहीद मथा हो। ख़ुतबो अहिड़ो मौलाना ॾिनो जे उन जी दिलि मथे असरु कयईं अने उन टाणे तौहीद क़बूल करे लाथो। मौलाना खे चयूं जे ऐं हाणे सांझे जो मुंहिंजे घरे अचो, मुंहिंजे ॻोठ में अचो, मुंहिंजी आका खे मुंहिंजे कुटुंब वारनि खे भेरा कयां त उन खे पाण सम्झायो। सांझे जो मौलाना पाछा ॾिनारा आया ने उते मौलाना जेके साहिब बिन राहिब हुआ साथी, उन पिन जे कुटुंब वारनि खे, आका वारनि खे, मर्द औरत नंढे वॾे मणी खे भेरा कयूं। मौलाना उते तकरीर कयूं, दर्स ॾिनो, तौहीद सम्झायूं।
त माण्हू मथे उनजो ख़ासो असरु थियो अने माण्हू ॿिए पण तौहीद क़बूल कयूं। दिनारा गाम जा रावाणी ख़ानदान पण पहलो ख़ानदान हो जंहिं मौलाना जी तौहीद खे क़बूल कयो, जंहिंमें हाजी मलूक रावाणी, मियाँ जी मोहम्मद रावाणी ई मड़े मौलाना जा शुरू जा साथी हुआ। वॾे दिनारा मां सोरिया ख़ानदान मां अहमद आमराणी तौहीद क़बूल कयईं। मोटे ॻोठ में जा राहिब अलवाणी, डंडी गाम में जा अब्दुल शकूर तैयब तौहीद क़बूल कयईं। हाफ़िज़ मिस्री रहमहुल्लाह पिन जी डायरीअ में लिखायूं जे मौलाना के जंहिं शुरू में साथ ॾिनो तौहीद मुल्क में फैलाइण लाइ करे महिनतूं कयूं अने तकलीफ़ूं सहन कयूं, उन जा नाला इहे जनाब मियाँ जी बखरिया, इहे हिकिड़ो अमानतदार, नमाज रोज़े जो पाबंद ऐं तहजुद गुज़ार इंसान हो। सालार बिन नेक मोहम्मद, मंसूर बिन साले मोहम्मद, जनाब मेहर बिन हाजी साहिब, हाजी दाऊद बिन हाजी सुलेमान, शेर खान बिन राज मोहम्मद ई मौलाना जे शुरू जा साथी हुआ, जंहिं तौहीद के मुल्क में फैलाए लाइ करे महिनतूं कयूं। पोइ जॾहिं ई मड़े दुनिया मां गुज़ारे वेंदा रहिया ત્યારે मौलाना कॾहिं इन की यादि कंदा हुआ त रुई पवंदा हुआ, अखी मां लुड़क अची वेंदा हुआ ऐं पोइ चवंदा हुआ जे मुंहिंजी सवरी बांह जा माण्हू वेंदा रहिया, मुंहिंजी सवरी बांह वेंदी रही। मौलाना अब्दुल पच्छमी रहमहुल्लाह तबलीग लाइ करे वरीअ में 9 महीना ॻोठ खां ॿाहिरि कच्छ में, थर में, लाड़ में इन इलाइक़े में तबलीग लाइ करे वेंदा हुआ। ई सफ़र कॾहिं क पगे कॾहिं क उठ मथे कंदा हुआ। तबलीग जी वजह से विंगे जा रहंदड़ इंसान, विंगे जा रहवासी नोड़े जाम अरबाब अल्लाह जुड़ियो, अरबाब तुगा जी मौलाना पच्छमी जे दावत के क़बूल करे तौहीद वारा थिया। थर में लाड़ जे आलमे मां मौलवी मोहम्मद उमर जूणे जो, मौलवी अहमद मेमण, मौलवी अहमद मल्ला, मौलाना ख़ैर मोहम्मद निज़ामाणी, मौलवी गुल मोहम्मद हिंगोर जो, हाजी साहिब ॾिनो मेमण, पीर एहसानुल्लाह शाह राशिदी, मीर हाजी साहिब ख़ान रहमहुल्लाह, ई ख़ासि मशहूरु माण्हू हुआ जेको असर वारा माण्हू हुआ, जंहिं मौलाना अब्दुल पच्छमी रहमहुल्लाह खे साथ ॾिनो अने तौहीद क़बूल कयो अने मुल्क में कुफ़र अने शिरक जेको हो तंहिंखे ख़तमु करे में महिनतूं कयूं। उहो माण्हू जेको पिन जी धीउ खे ज़िंदा दफ़न कंदा हुआ, उन ज़ुल्म खां तौबा कई। उहा समा क़ौम जेको पिंड में विढ़ंदी हुई, हिक ॿिए जा खून कंदी हुई, उन तौबा करे अने उहे मड़े हिक ॿिए जा भाउ बनी विया। ॿी क़ौमे में जा रायसी क़ौम मां मिणी खता पहिरीं सभ खां पहिरीं बेरंडियारा ॻोठ मां अब्दुल्ला मरहूम ने इस्माइल मरहूम, मजनू मरहूम, रमज़ान मरहूम ई 4 इंसान हुआ। बांडारी वांड मां हाजी अहमद रहमतुल्लाह अलैह, इस्माइल मरहूम, मोहम्मद हसन वग़ैरह इंसान हुआ जंहिं मौलाना खे मुश्किल वक़्त में साथ ॾिनो। अने जेको माण्हू साहूकार हुआ, पैसे वारा हुआ, उन मां मिणी खता पहिरीं कोरार हाजी मीर मोहम्मद बिन इब्राहिम अने ॿियो ओबायो बिन हाजी उमर अने ॿिया अमुक माण्हू हुआ जंहिं मौलाना खे साथ ॾिनो। उन वक़्तु जेके पिणु उलमा अने मौलवी हुआ कच्छ जा, जेको पीर परस्तीअ में, क़बर परस्तीअ में हुआ, उन अक्सर मौलाना जी मुखालिफ़त कयूं। हिकिड़ो मौलाना सुइले जो मौलाना मौलवी मोहम्मद उमर बिन सिद्दीक़ हो, जंहिं मौलाना खे साथ ॾिनो। पुठियां सिंध जा कई आलम हुआ, तंहिं पिणु मौलाना खे साथ ॾिनो। हिकिड़ो मौलाना सुथरी गाम जो हो, जंहिंजो नालो मौलवी यार मोहम्मद हो, उन पिणु मौलाना खे साथ ॾिनो हो। पुठियां थोरो क वक़्तु गुज़रियो, तंहिं पुठियां मौलाना जी दावत खे क़बूल करे माण्हू जेको तौहीद वारा थिया, उन में समा जलालुद्दीन जामाणी जेको जाम खान जो भातिरियो हो, कुनरी गाम जो जलालुद्दीन जंहिंखे झालो चवंदा हुआ, इन तौहीद क़बूल कयो। पोइ दौरेवर में जा समा ईसा फ़क़ीर, मीर मोहम्मद, हाजी हसन ने आसारिया पिथाणी नबवीरी मां तौहीद क़बूल कयो। पईए में जा नंढे पईए में जा हबे सिंह, द्रोबाणे गाम में जा मियाँ जी साले मोहम्मद अने मियाँ जी अहमद साला दिनारा मां, गाम कोटरे में जा समा उमर बिन हाजी डेसर, गाम मोटे में जा समा राहिब अलवाणी, ॻोठ बांदे में जा हिंगौर जा मियाँ जखरा बिन रहीम ॾिना ने उस्मान बिन आमद, गाम खावड़े में जा खतरी उस्मान बिन खमीसा, ईसा बिन खमीसा, हाजी ताहिर मोहम्मद बिन इब्राहिम अने मियाँ जी आमद बिन इब्राहिम, ई 4 इंसान हुआ। कक्कर में जा सुमरा हाजी ईसा मरहूम, सोइले में जा नौड़े गजण जामोतर, अंदव में जा नौड़े मियाँ लाल मोहम्मद हिकिड़ो शख़्स हो जंहिं तौहीद क़बूल कयो। खेरो में जा सुमरा हाजी चनेसर अने उनजे पुत्र हाजी मजने अने नानकड़ो मियाँ अहमद,
उन जे भाई हारून इन पण तौहीद क़बूल कयो। बोजर ने मुंहिंजा समेजा मल्हा अने जूणे जा क़ौम में जा दोदो बिन हाजी कासिम अने जूणे जा उमर ईवा जंहिं तौहीद क़बूल कयो। बिरंडियारा में जा रायसी इस्माइल मरहूम, रमज़ान मरहूम, अब्दुल्ला मरहूम जेको मशहूर हो बिदिया, इन अब्दुल्ला बिन फुल इन पण तौहीद क़बूल कयो। गांव बिरंडियारा जी भांडारी वांड में जा हाजी आमद इन आमीन जे केस में मौलाना के 1000 रुपया ॾिने हुए जे केस लड़ो त इन करे ये हाजी अहमद पण मौलाना जा साथी हुआ। हाजी इस्माइल मोहम्मद हसन ई पण भांडारी वांड में मौलाना जा साथी हुआ। एरंडेवारी वांड में हाले पोतरा मीर मोहम्मद बिन अबू तालिब, गांव डूमोडो में जा समेजा हाजी कासम बिन मोहम्मद रही। गांव उडो में जा हाले पोतरा उमर बिन इस्माइल। जत कौम में जा मियाँ जी अहमद सत्ताणी या लाखाणी। मुतवा कौम में जा मियाँ जलाल बिन मियाँ वियाँ। गांव छिणियाडो में जा छितो बिन हाजो। गांव पन्नावारी में जा पण अमुक माड़ू हुआ जीअं हाफिज़ मिस्री वग़ैरह। गांव लुड़ीअ में जा नूर हयात बिन शेर खान, लुकमान बिन शेर खान ई माड़ू हुआ जंहिं मौलाना जी तौहीद के क़बूल कयो हो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।